चार लाॻियल शख़्स के डिसिप्लिन में आणण आर्टिकल 8 जी भनकड़ी न हूंदी। जेको माण्हू आर्मिड फोर्सिस में नाहे वो उन जे डिसिप्लिन में कीअं थी सघे थो। सुप्रीम कोर्ट में मिलिट्री कोर्ट्स बाबत फैसले खिलाफ इंट्रा कोर्ट अपीलन ते ॿुधणी दौरान जजिस जा रिमार्क्स। मिलिट्री कोर्ट केस में अदालती फैसलो ॿिनि हिस्सनि ते ॿधल आहे। हिकु हिस्से में आर्मी अटकलमनि खे कलदम करार ॾिनो पियो आहे जेकॾहिं कानून ईजाद तफ़सील तलब करे वरिता। सुनीता काउंसिल चेयरमैन आदिल बाज़ाई बाबत इलेक्शन कमीशन जो फैसलो कलदम करार। आदिल बाज़ाई केस में हकीकतूं जाचण लाइ इलेक्शन कमीशन कहिड़ी इंक्वायरी कई। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस आयशा मलिक जो पुछाणो वॾे साहब जो ख़त अची वियो त माण्हू खे डी सीट करे छॾियो, इहो नथो थी सघे। जस्टिस अकील अब्बास जा रिमार्क्स। हिकु तक़सी अवाम खे डिसफ्रेंचाइज़ करण जो पैमानो त सख़्त हुजणु घुरिजे। जस्टिस मंसूर अली शाह जा रिमार्क्स। इलेक्शन कमीशन आदिल बाज़ाई के नवाज शरीफ जी दरख़्वास्त ते डी सीट कयो हो। FIA तोशाखाना 2 केस में बुशरा बीबी जी ज़मानत रद्द कराइण में नाकाम। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी खिलाफ FIA जी दरख़्वास्त मोकिलाए छॾी। पी तहबानी जी घरवारी बुशरा बीबी पंहिंजे वकील सां गॾु अदालत में पेश थी। बुशरा बीबी ज़मानत मिलण खां पोइ ट्रायल कोर्ट में केतिरनि ई ॿुधणियुनि ते पेश न थी। हू ज़मानत जी राय जो ग़लति इस्तेमाल करे रही आहे। संदसि ज़मानत रद्द कई वञे। FIA जी इस्तदा जवाबदार जेकॾहिं पेश नथी थिए त ट्रायल कोर्ट ज़मानत रद्द करे सघे थी। इहो हाई कोर्ट जे ऑर्डर में तोहिन अदालत न हूंदो। ट्रायल कोर्ट वटि इख्तियार आहे। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब जा रिमार्क्स। सदरासी पुलिस ज़रदारी सां चीन जे कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। वॾो वज़ीर माद अली शाह सूबाई वज़ीर ऐं चीन जो काउंसिल जनरल बि शरीक। सदरासी पुलिस ज़रदारी मुख़्तलिफ़ शोबनि में चीनी सीड़पकारी वधाइण ते ज़ोर भरियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान ऐं चीन जे विच में इक़्तिसादी ताउन वधाइण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में राब्ता वधाइणा पवंदा। सिंध में चीनी ॿोली जा कोर्सेस मुतारिफ़ कराए पिया आहिनि। चीनी वफ़द जो पाकिस्तान में मेडिकल सिटी क़ाइमु करण लाइ सीड़पकारी में दिलचस्पीअ जो इज़हार। वफ़द ज़राअत लाइफ स्टॉक तबनाई ऐं ट्रांसपोर्ट शोबनि में पिणु सीड़पकारी में दिलचस्पी ज़ाहिर कई। पाकिस्तान में सीड़पकारी जा केतिरा ई मौक़ा मौजूद आहिनि। पाकिस्तान सीड़पकारी जे हवाले सां बहितरीन मुल्क आहे। कराची में मेडिकल सिटी क़ाइमु कई वेंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमर जो सीड़पकारी कॉन्फ्रेंस खे ख़िताब। सदरासी पुलिस ज़रदारी जी कोशिशुनि सां मुल्क में सी पैक आयो। कराची में ट्रांसपोर्ट जे निज़ाम खे वधीक बहितर बणाए वेंदो। ट्रेसो खां वधीक पाकिस्तानी शाम मां महफ़ूज़ तरीक़े सां ॾे पहुता। पढ़ी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तानी सिफारतखानो शाम में पाकिस्तानी जी मदद करे रहियो आहे। शाम में अमन ऐं सिक्योरिटी इंतहाई ज़रूरी आहे। आलमी बिरादरी ग़ज़ा में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो नोटिस वठे। ग़ज़ा में फ़लस्तीनी जो क़त्लेआम फौरी तौर बंदि थियणु घुरिजे। पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान विच में 7 इजलास इस्लामाबाद में थियो। ॿिन्ही मुल्कनि वापार ऐं सीड़पकारी खे वधाइण ते इतफ़ाक़ कयो। पाकिस्तानी स्टॉक मार्केट 1,13,000 पॉइंट जी सतह बि पार करे वई। कारोबारी हफ़्ते जे चौथे ॾींहुं बि कारोबार जी शुरूआत ते पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी। 2,500 खां वधीक पॉइंट्स जी बाज़ सां 100 इंडेक्स 1,13,374 पॉइंट जी सतह ते पहुची वियो। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में वाधे जो फ़ैसिलो। SAPM जे इजलास में पेट्रोल, डीज़ल, गासलेट ऐं लाइट डीज़ल ₹2.5 महांगो करण जो फ़ैसिलो कयो वियो।
इजलास में पेट्रोल डिवीजन के मकामी रिफाइनरी से 5 खां 6 अरब डॉलर जी अपग्रेड मनसूबन के शुरू करण लाइ हफ़्ते अंदर अमल जोगो मनसूबो पेश करण की हिदायत। गजल कौम जी जनरल असम्बली जो इजलास कसामी बिना तेरे गैर मशरू जंगबंदी जो ठहराव मंजूर। इजलास में इसराइली हमास का गिरगमाली जो मुतालबो कयो पियो। ठहराव की मंजूरी लाइ 193 मां 158 वोट पिया। अमेरिका इसराइल बिन 7 मुल्कनि ठहराव के खिलाफ वोट ॾिनो। 13 मुल्कनि जा मेंबर गैर हाज़िर रहा। इजलास में इमदादी एजेंसी अनरबा के हक़ में भी करारदाद मंजूर कई वई। शाम में बागिन पारा बिशारुल असद की हुकूमत की सिक्योरिटी फोर्सेस खत्म करे बदनामी समाना जेलन के बंद करण जो ऐलान। शाम के बाकी अखबार अबू मोहम्मद अल जुलानी जो चमड़ाहे तो टेनकोक्रेट्स हुकूमत जोड़ींदा। सनन ग्रुप के मौजूदा वक्ती हुकूमत मार्च 2025 ताईं कम कंदी। हू कीमियाई हथियारनि के इम्कानी डिपो के महफूज़ बणाइण लाइ आलमी तंज़ीमनि सां राब्ते में आहिनि। कीमियाई हथियारनि के कंहिं बि सूरत में इस्तेमाल न कयो वेंदो। मलेशिया इलाके गुलशन यदीद में शुरू हुई कतल कयल नौजवान साहिद अली मीरानी की जनाजा नमाज़ अदा। सियासी समाजी अखबार समेत वडे अंग में शहरी शरीक। कतल वाक़े खिलाफ पिपरी शाह टाउन में शटरबंद हड़ताल के बड़बड़दड़ वाक़े के मुडण लाइ इलाके में पुलिस एडवाइजरी नफरी मुक़रर। रेड बॉल कोच टीम नेल्सन जो पाकिस्तान टीम से सफ़र खत्म। पीसीबी टेस्ट टीम के कोच टीम नेल्सन के मुआहदे में वधीक बात न कई। टीम नेल्सन जो चमड़ाहे तो बाद जे हवाले से इंतजार करे रहियो हो पर पीसीबी बुधाए तो पांचो खिदमतों घुरबल नाहिन।